अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया जो पंहिंजो अलीहसन चड्डर ऐं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अलीहसन चड्डर फैंस। दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल चंड ग्रहण उन खां अलावा दौलाब ऐं हवेली जे बारे में बि ॿुधाईंदासीं। उन खां पहिरियों मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। दोस्तों वीडियो स्किप न कजो ऐं मुकम्मल वीडियो ॾिसजो। हिन वीडियो में अव्हांखे ॾींदुसि मुकम्मल ॼाण त ड्रामा सीरियल चंड ग्रहण जेको हिन वक़्तु तमामु ज़बरदस्त हुसैन शेख जी डायरेक्शन में सिंध टीवी ते हले पियो। हिकु तमामु बहितरीनु ड्रामो आहे। अवां कुझु क़िस्तूं ॾिठियूं त उन में जेको अब्बास गुल ओढाणो आहे उनजो नेगेटिव कैरेक्टर ॾेखारियो वियो आहे। एस भट्टी जो हिकु तमामु बहितरीनु ऐं निसार शाह खे वॾेरे ऐं सतार लाड जेको हिकु छोकिरी आहे एस भट्टी जी धीउ हुनखे तंग करे थो। होॾां अब्बास गुल ओढाणे जी जेका ज़मीन आहे उन ते वॾेरो कब्ज़ो करणु चाहे थो। उन जे करे एस भट्टी ऐं अब्बास गुल ओढाणे जे विच में जेको अब्बास गुल ओढाणे जो यूसुफ जो करैक्टर आहे उनखे विढ़ाए थो ऐं हाणे एस भट्टी ते FIR कराईंदो। उन खां अलावा अव्हांखे ॿुधाईंदो हलां त एस भट्टी जी धीउ जेका टीचर आहे जंहिं ते कमदार जी नज़र आहे, मगर हू CS जी तयारी करे पई। हिन क़िस्त में हू पंहिंजी दोस्त ॾे वेंदी, उनखां CS जे बारे में ॼाण वठंदी ऐं हू जल्द हिकु सुठी ऑफिसर थी ईंदी। उन खां अलावा दोस्तों ड्रामा सीरियल दौलाब हिन वक़्तु उनजी रिकॉर्डिंग तमामु ज़बरदस्त हले पई। न्यू एंट्रियूं थी रहियूं आहिनि। हिकु तमामु बहितरीनु ऐं सिंध जा जेके नाले वारा एक्टर आहिनि दौलाब में अचनि पिया। आऊं बि ईंदुसि, ॿिया बि ईंदा। दोस्त चवनि पिया त आज़म मेंगल जी बि एंट्री आहे, उहो बि तमामु जल्द अव्हांखे ॾेखारींदासीं। उन खां अलावा जेके सिंध जा नाले वारा तमामु बहितरीनु एक्टर आहिनि ज़हर ज़िंदगी ऐं तकरार जा जेके एक्टर आहिनि इरफान शेख आहे, उन खां अलावा जावेद आहे। ॿिया जेके एक्टर आहिनि तमामु ज़बरदस्त एक्टर हिन में कमु करे रहिया आहिनि। ऐं ड्रामा सीरियल हवेली जे बारे में अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल हवेली जी रिकॉर्डिंग हिन वक़्तु तमामु तेज़ी सां भिटशाह ते हले पई, जंहिंजो डायरेक्टर आहे मंज़ूर दानिश साहब। हिकु तमामु बहितरीनु ड्रामे जी रिकॉर्डिंग हली रही आहे। अव्हां ॾिसो पिया हिनखे KTN ते। KTN जो प्रोजेक्ट आहे हिकु तमामु ज़बरदस्त, जंहिंजो 3 स्पेल रिकॉर्ड थी रहियो आहे। 2 स्पेल हिन जा रिकॉर्ड थी चुका आहिनि। हुन खां अलावा मुंहिंजी फिल्म जेका आहे वेलकम टू मीरपुर माथेलो, उहा बि अनक़रीब अव्हां ॾिसी सघंदव मुंहिंजे हिन चैनल ते। ऐं तमामु बहितरीनु लोकेशननि सां गॾु तमामु बहितरीनु ही फिल्म आहे। इन ते पंहिंजे अलीहसन चड्डर खे ॾींदा इजाज़त। वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।